नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॾेरकी मां ख़बर ॾींदा हलूं त ॾेरकी खां थोरो मुफ़ासिले ते ॻोठ गुलाम अली ॾहर में रिटायर प्रोफेसर मोहम्मद कुनल ॾहर जी जोड़ियल लाइब्रेरी जा वसाइल न हुजण करे किताब ख़राब थियण लॻा आहिनि। लाइब्रेरी में 12,000 नायाब किताब मौजूद आहिनि, जंहिंमें सिंधी, हिंदी, संस्कृत, सराइकी, अरबी, फारसी, पश्तो ऐं बलोची इंग्लिश जा किताब मौजूद आहिनि। हिन लाइब्रेरी में मुकम्मल इस्लामी तारीख़, सूफ़ियन ओलिहन समेत मुकम्मल इस्लामी तारीख़ी किताब अफ़गानिस्तान, तुर्की, सऊदी अरब, हिंदुस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां घुरायल किताब मौजूद है। हिन तहक़ीक़ी इदारे तोड़े ज़िले घोटकी जी इंतज़ामिया खे अपील कई है त लाइब्रेरी जी सार लधी वञे। बेहतरीन आहे इहो तक़रीबन ईअं सम्झो कि बचपन खां इहो शौक़ु हुयो। मूंखे अगरि 10 पैसा ख़र्च मिलिया उहा बि को किताब वठी अचां न पढ़ण जे बावजूद बि यानी किताब हिते वरी जीअं अलाह साईं ड्यूटी ॾियूं 1982 में एज़ ए प्राइमरी टीचर थियुसि त वरी पोइ शौक़ु जाॻियो पघार जो ईअं सम्झ त तक़रीबन अधु खां वधीक जो किताबनि ते ख़र्च। वरी आहे मां लेक्चरार थियुसि कमीशन करे, वरी हाणे 19 ग्रेड में मां मिसाल तो रिटायर थियो आहियां एज़ ए एसोसिएट प्रोफेसर, तॾहिं बि पंहिंजे पघार जा ईअं अधु खां वधीक जेको आहे इन किताबनि ते ख़र्च। हिन टाइम ते तक़रीबन 12,000 बुक्स यानी पूरी सिंध मुतालिक़ सिंध जे कंहिं बि मौज़ू ते असांजे आलमनि जेके किताब लिखिया आहिनि, सऊदी अरब में छपिया आहिनि या मिस्र में छपिया आहिनि, बहरेन में छपिया आहिनि, लिबनान में छपिया आहिनि, दमिश्क में छपिया आहिनि, या जिथे ईरान में छपिया आहिनि या लंडन में पिया आहिनि, उतां बि मां फोटो कराया आहिनि या शुरू कराया ॾिसी सघो। कहिड़े ॿोलियुनि में सर? हा साईं, पहिरें नंबर ते सिंधी आहे, उर्दू आहे, अरबी आहे, फारसी आहे, संस्कृत आहे, गुजराती आहे, ॿिया अहिड़े तरीक़े सां जेके बि सिंध मुतालिक़ जेकी शइ आहे मौजूदु जंहिं बि ॿोली में मां उहो घुरायो आहे। मां तव्हां कहिड़ी जॻह रिसर्च कहिड़ी कई आहे तव्हां? रिसर्च मुंहिंजा तक़रीबन हिन 5 किताब छपी चुका आहिनि। उनखां बाद तक़रीबन 30 या 40 किताब। पंहिंजो हिकिड़ो हुयो साईं खे चवां पंहिंजो भरतुनी शरीफ़ ते मकाला हुया, तरतीब ॾिनमि, उहो छपियल मारिफ हाफ़िज़ुल मिलत, ऐं मुंहिंजो तरतीब ॾिनल आहे 3 नंबर। ऐं उनखां बाद जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो उनजी दाद लिगारी जो लिगारी तमामु वॾो शाइरो, सुफ़ी शाइरो थोरो हुयो, उनजो सॼी सवाना इहो पंहिंजो कलाम वग़ैरह तरतीब ॾेई मां छपायो पंहिंजे ख़र्च ते, उहो बि छपिजी चुको। सॼी किताब जेकी छपायूं था 5 किताबूं सॼो ख़र्च? हा, पंहिंजे ई ख़र्च ते न। हिकिड़ो भाचुंडी शरीफ़ वारो साईं पेसा पर छपायो हुयो, मैं एडिट मां कयो हुयो, ऐं ॿियो सचल सर मास्ते बिब्लियोग्राफी उहा बि उन्हनि पाण छपाई हुई। अहिड़े बाक़ी मां पाण इंतज़ाम में तव्हां सां कहिड़ी मदद कई? MPS MNS या हिते आया आहिनि तव्हांजी लाइब्रेरी विज़िट कंदा करण जे लाइ बि ईंदा त हूंदा? उन्हनि तव्हां कहिड़ी का मदद न कनि, सिर्फ़ु सखणा दिलासा ऐं इहो ई आहे। हाणे तव्हांजी ज़िंदगी मक़सदु छा आहे? मक़सदु छा आहे मुंहिंजो इहो आहे त हाणे जीअं मिसाल को चए थो न, जीअं को बि चए त भाई हीअ जेकी तुंहिंजी औलाद मां पुटु आहे या न्याणी असां वठी वञूं, इहे त मां ॾियणु नथो चाहियां। इहे किताब बि मूंखे एतिरो पिया औलाद खां वधीक। जेसि ताईं किताब को खणी वेंदो आहे वापसि न थींदो आहे मुंहिंजे, यानी टेंशन ई जेसि ताईं उहो ईंदो न आहे। इहा किताब को ॾिसंदो हे छपियो आहे तारीख़ ते सिंध ते जिते आहे, जेसि ताईं उहो ख़रीद न कंदो आहे या घुराईंदो न, उस ताईं मूंखे आराम न ईंदो आहे। मां चवां थो त किताब महफ़ूज़ थी वञे, हर हिकु माण्हू हिन मां मुस्तफ़िज़ थिए। असां अॼु बि पूरे पाकिस्तान मां जेके माण्हू ईंदा आहिनि न साईं, इहे रिसर्च जे लाइ लाइब्रेरी तव्हां ॾहरकी मुंतक़िल करणु न साईं, इहे ॾहरकी ते घर में त ॾहरकी जी हद आहे न साईं। तव्हां ॾिसो इहो टाउन जी आहे, उनखां बाद हिते मिली सघंदा प्लाट बि ॾियण जे लाइ मां तयारु आहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।